अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेशक जेके काफ़िरनि या दीन जे दुश्मननि सां दारुल कुफ्र में ज़िंदगी बसर करण ते राज़ी थी वेही रहिया ऐं पंहिंजो पाण ते ज़ुल्म करे रहिया हुया, उन्हनि जा रूह जॾहिं मलाइका कब्ज़ कंदा त उन्हनि खां पुछंदा त अव्हीं कहिड़े हाल में हुआ। जवाब में चवंदा त ज़मीन यानी मुल्क में असीं कमज़ोर ऐं बेवस हुयासूं। मलाइक खेनि चवंदा त छा अल्लाह जी ज़मीन कुशादी न हुई जो अव्हां उन में हिजरत करियो हा ऐं पंहिंजो दीन क़ाइमु रखो हा। इहे उहे आहिनि जिन जी जाइ जहन्नम आहे ऐं उहा कहिड़ी न बुछड़ी जाइ आहे। अलबत्ता उहे कमज़ोर मर्द, ज़ालूं ऐं ॿार जेके ॿाहिरि निकिरण जो न हीलो था करे सघनि न वरी का वाह या वसीलो था लहनि। उम्मीद आहे त उन्हनि खे अल्लाह माफ़ करे छॾींदो ऐं बेशक अल्लाह ॾाढो दरगुज़र कंदड़ ऐं बेहद बख़्शणहार आहे। ऐं जेको अल्लाह जी राह में हिजरत कंदो उहो ज़मीन में रहण लाइ केतिरियूं ई जायूं ऐं रोज़ीअ जी कुशादगी लहंदो। ऐं जेको माण्हू पंहिंजे घर छॾे अल्लाह ऐं संदसि रसूल वास्ते हिजरत कंदो ऐं जेकॾहिं खेसि रस्ते में मौत अची वञे त संदसि सवाब अजुर अल्लाह जे ज़िम्मे थी चुको ऐं बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत महिरबान आहे।